सकरन में पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। राड़ी लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि पुलिस मोबाइल खे रोकण जी कोशिश कई त पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो थी पियो। ॿुधायूं पिया पुलिस मौजिब फायरिंग जी ॾे वठि बाद हिकु ॾोहारी वहीद खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मौजिब हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार संदसि ॿ साथी फरार थी विया जिते गिरफ़्तार जवाबदार वटां पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वियूं आहिनि। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां सकरन में पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। सराड़ी लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि पुलिस मोबाइल खे रोकण जी कोशिश कई त पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो थी पियो। पुलिस मौजिब फायरिंग जी ॾे वठि बाद हिकु ॾोहारी वहीद खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे जॾहिं त ॿ साथी फरार थी विया। गिरफ़्तार जवाबदार वटां पिस्टल ऐं गोलियूं पिणु हथ कई वियूं आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया सकरन में पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबलो बाद हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सकरन मां NTV न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक सोलंकी खां। मुश्ताक, आगाह कजो मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाए वेंदुसि सकरन पुलिस सराड़ी लिंक रोड ते जेको सो ॾोहारियुनि सां जेको मुबैना मुक़ाबलो कयो आहे, जंहिंमें हिकु काज़ीअम जो रहवासी आहे ॾोहारी अब्दुल वहीद उर्फ अदलू, उनखे ज़ख़्मी हालत में जेको गिरफ़्तार कयो आहे ऐं संदसि ॿ साथी जेके फोरू आहिनि उहे फरार थी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जेको पुलिस मोबाइल गश्त ते हुई त सराड़ी रोड ते ॿाठो शाख लॻ ॾोहारियुनि जेको पुलिस मोबाइल खे प्राइवेट गाॾी सम्झी रोकण जी कोशिशि कई, जंहिं बाद जेको पुलिस सां संदन मुक़ाबलो थी वियो, जंहिंमें हिकु पोइ ॾोहारी आहे अब्दुल वहीद जोड़ जंहिंखे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे, जंहिंखे फौरन तलका अस्पताल सकरन मुंतक़िल कयो, जिते संदसि हालत गिणती जोगी हुअण करे खेसि PMC अस्पताल नवाबशाह मुंतक़िल कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुश्ताक सोलंकी तफ़सील ॾियण लाइ।